दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो सीता सरजहान फॉर्म पारा प्रिया कुमारी जी बाजियाबी जिला सीता रोड में शुरू कियल जिदोजहद के सिलसिले में फॉर्म जे सरवहान मशहूर ब्राह्मण की अगवानी हेठ सीता रोड में रोज़ानी हलंदड़ जिदोजहद के सिलसिले में अॼु 180 ॾींहं भी एहतजाज किया वियो। प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समो, मुमताज़ अली सोलंकी, शहजाद अली मेमण, मुराद अली मला, अरबाब अली जामरी, अज़ान अली मेमण, अब्दुल रज़ाक सियाल, आफ्ताब सोलंकी, गुलाम हुसैन मलिक ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते मशहूर मेमण ॿियनि चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो। कुमारी खे आज़ाद कयो। उमरानो सिंध जी अगवा थियल मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। उमरानो सिंध जी अगवा थियल मज़लूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। उमरानो सिंध जी अगवा थियल मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। उमरानो सिंध जी अगवा थियल मज़लूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। उमरानो सिंध जी अगवा थियल मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। उमरानो सिंध जी अगवा थियल मज़लूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कयो।